अदा अॼु सहाफ़ती कमनि मां थोरो वक़्तु कढी हिते आयुसि बनी ते मुंहिंजो ॾिसां त भला फ़सुलनि जो हाल छा थियो आहे। धाणा बि पोखिया में हिकिड़े हमराह जी सलाह ते दादा जुलाई में पोखिजां त मिड़ई ॿ रुपया तोखे ॾेई वेंदा। जुलाई में पोखियमि अची बरसाति खयों जीअं धाणा पोखियमि तीअं बरसाति अची वरितो। बरसाति कमु अहिड़ो धाणनि सां कयो जो धाणनि जा लाह करे छॾे। असां हिननि खे पंहिंजी ॿाहिराड़ी में कोतमीर छॾींदासीं कंहिं दौर में। उन दौर में हिन जी चटणी ठाहे पोइ मिर्च विझी उन में लूणु मिर्च ऐं धाणा कुटे पोइ उन मानी सां असां खाईंदासीं। ख़ासि तौर ते बाजरी वारी जेका मानी हूंदी हुई न उन सां जॾहिं असां ही धाणो खाईंदासीं, धाणे जी कोतमीर जी चटणी ॾाढो मज़ो ॾींदी हुई। अॼु आयो आहियां, जुमे जो ॾींहुं आहे ख़ैर सां। हिते आयुसि त धाणनि में मूंखां वॾो त गाह बीठो आहे भाऊ। मूं वारे हमराह खे जेको संभाले थो हिते मोहम्मद परियल खोसो मुंहिंजे पासे में ई वेठो आहे। हथ सां हाणे पटे पियो मूंखे ॾिसी ॾिसी ऐं चयोमांसि दादा हिननि जी गुॾ कान निकिती। चएदा कमु छॾे त आऊं गुॾ कढां न। अदा धाणनि जी गुॾ न निकिरंदी। मूंखे ॿुधायो त धाणा वॾा थींदा कीअं। हिकिड़ो लोभ कढियोसीं पर पैसा कोन ठाही। हाणे बि मूंखे का उमेदु कान्हे त को हीअ रक़म पंहिंजो जेको ख़र्चु कयो अथव रुॻो उहो कढी वञनि न त भला मूं कमायो। पर मूं वारे हमराह जो हाल आहे कोन को। ॾिसो धाणे खे तव्हां ऐं पोइ तव्हां ॿुधायो त धाणो कीअं थियो आहे, सुठो थियो आहे कोन थियो आहे, मुंहिंजो ॾोह आहे या मूं वारे हारी जो ॾोह आहे। जे हारी जो ॾोह आहे त ॾेई चवांसि राहुकी थाणे ते त हुते खां गुॾ कढाईंसि। बाक़ी हिते हाल हमराह जो मूंखे नज़र अदा कोन थो अचे। अदा छो गुॾ कान निकिती आहे भला? गुॾ हिकिड़ी कढियां पियो ॿी वई फुटेसि। फुटे त भई धाणा छा थींदा तुंहिंजा? बनी में रुॻो आहे किचिरो। किचिरो त पोइ इहो त अॻु में तोखे सोचणु घुरिजे हा न दादा। अॻु में ख़बर कोन हुई न त हिन में को किचिरो वेचिरो थींदो। महीनो खनि हिनखे खेड़े असां छॾे बि ॾिनो। हा गाह बि सुकी वियो। हाणे ख़बर न आहे छा थी वियो आहे। हिकिड़ी गुॾ कढां पियो ॿी निकिरे पई हुनजे पुठियां। थींदो छा? थींदो छा लॻा पिया आहियूंसि। हा लॻो पियो आहे पर मूंखे कोन थो लॻे त ईंदड़ साल ताईं हिनजी गुॾ का निकिरे भाऊ। न गुॾ बि निकिरी वेंदी आहे। धाणा बि विकिणी वेंदासीं। आख़िर में ढगनि जो हर ॾेई छॾींदासीं। लॻनि जो हर दफ़ो ख़र्च त कान कढंदी न। ख़र्च कढी वेंदी आहे। अटो बाट निकिरी वेंदो 2-3 किलो पंहिंजा।